वेलकम भली करे आया सूफ़ी लाकूफ़ी में। अॼु असां काफ़ी मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं, छो त ही जेको सिलसिलो आहे अॼु जो ॿरंदड़ सिलसिलो थी वियो आहे। तसव्वुफ़ खे कमोडिटी वांगुरु हलायो वञे थो। छो आहे इहो बि थोरो ॿुधायां। ॿिनि ब्लाकनि में दुनिया जी विरासत USSR ऐं USA ऐं उहा सर्द जंग ऐं उनखां पोइ ताक़त जो सरचश्मो हिकिड़ो अमेरिका वटि गॾु थियणु, उनखां पोइ जेके दहशतगिर्दियूं, ख़ुदकश बम हमला ऐं विगोड़ पैदा थियो, उन जो हल जेकॾहिं जिन मुहक़क़नि कयो, मां बि पंहिंजे तरफ़ नंढड़ी कोशिशि कई आहे, त उन जो हल इहो आहे त माण्हूअ मां अॼु जी दुनिया में ही जेका ग्लोबल वर्ल्ड, जंहिंखे ग्लोबलाइज़ेशन चऊं था, IT जी दुनिया हींअर हिकिड़ी कारपोरेट वर्ल्ड थी पई आहे। माना हर शइ तिजारत लाइ आहे, हर शइ, हर रिश्तो तिजारत बणिजी वियो आहे। त एॾी खोखली दुनिया जंहिंमें अफ़रातफ़री ऐं दहशत, विगोड़, बेआरामी, बदसुकूनी ऐं माण्हू जे अंदरि बीमारियूं फुटी निकिरनि थियूं। सच थो चवां त दुनिया जे हज़ारनि मुहक़क़नि तहक़ीक़ कई आहे। आख़िर इन जो हल छा आहे? 21वीं सदी जे मसइलनि जो हल छा आहे? उन जो जवाबु आहे साइंटिफिक तसव्वुफ़। हाणे साइंटिफिक तसव्वुफ़ ॿुधण सां घणनि दोस्तनि खे सम्झ में न बि अचे, छो त हीअ असां शुरू कयूं था अल्बर्ट आइंस्टाइन जे ॾिनल थ्योरी ऑफ रिलेटिविटी, क्वांटम फिज़िक्स ऐं अॼु जे क्वांटम साइकोलॉजी। हाणे इहे त ॿ वॾियूं ॻाल्हियूं हिन प्रोग्राम में नथियूं सम्झाए सघजनि, पर हिन जो तत्व ज़रूरु ॾेई सघिजे थो। उहो इहो आहे त जेके मुंहिंजनि शागिर्द दोस्तनि में स्पेशली, ऐं मां हिकिड़े फ़ख्र सां चवां थो त मुंहिंजा ॿार अॼु जो शागिर्द सोचे थो, मेजॉरिटी पढ़े थी, हुनजी कलम ऐं किताब सां दोस्ती आहे, इनखे वधायो। तव्हां ख़ुशनसीब आहियो जो इंटरनेट जे ज़माने में आहियो। यूट्यूब तव्हांखे सभु कुझु ॾेई सघे थो, पर इहा ॻाल्हि चवण सां गॾु मुंहिंजे ज़हन में हिकिड़ियूं लेटेस्ट जेकी इजादात जे मुतलिक़ फाइंडिंग्स आहिनि, उहे बि ज़रूरु शेयर कंदो हलां तव्हां सां। सभ खां ख़ौफ़नाक शइ अथव वाईफाई ऐं ही मोबाइल। हिन मां जेके रेडिएशन्स निकिरनि थियूं, घणो करे तव्हां ताईं ॻाल्हियूं पहुचियूं हुयूं आहिनि, पर जीअं त मां चयो त हीअ वॾी नेमत आहे। हर प्लस सां गॾु माइनस हूंदी आहे। अलाए केतिरनि पंहिंजूं अखियूं विञायूं आहिनि, छाजे लाइ त तव्हां एतिरा आदी थी था वञो फिल्मूं ॾिसण जा, ड्रामनि ॾिसण जा, जो राति जो घरवारा बतियूं बंदि करे सुम्हनि था, तव्हां वेही ॾिसो था। प्लीज़ बंदि कयो। मोस्ट डेंजरस। पंहिंजे मथे खां मोबाइल रखी न सुम्हो। 2-2.5 फुट तव्हांजे खां परे हुजे मोबाइल। जी, हीउ वॾो इल्म जो ख़ज़ानो आहे, पर हीउ ज़रूरी एहतियात आहिनि। नंढड़नि ॿारनि खे जेको असां ॾियूं था, ऐं उहे 24 कलाक हिन में वीडियो गेम्स ॾिसनि था, ऐं तव्हां अॼु जे नंढड़नि ॿारनि खे ॾिसो, उन्हनि जे मथां हेॾा थुल्हा चश्मा चढ़िया पिया आहिनि। जी, ही तमामु ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि, त इन जो तमामु घणो ख़्यालु रखो। जॾहिं हिन में तव्हांजी बैटरी जो पावर घटि हुजे त कॾहिं बि कन ते रखी न ॿुधो। हिन में हैंड फ्री लॻंदो आहे, कोशिशि कयो त हमेशह उन सां, छो त 2-2.5 फुट तव्हां खां परे हुजे त हैंड फ्री सां तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿुधो। डायरेक्ट न ॿुधो त खॿे कन सां ॿुधो, सॼे सां न ॿुधो। ऐं जेकॾहिं ज़रूरी कॉल अचे थी ऐं तव्हांजी बैटरी जो हिकिड़ो अची अणो रहियो आहे, त हिन में स्पीकर आहे, उनखे ऑन कयो।
ऐं उहो ॻाल्हाईंदो ऐं तव्हां हुन सां ॻाल्हायो। बहरहाल चंद ॻाल्हियूं वधीक तव्हां ॾिसंदा हूंदव, पढ़ंदा हूंदव, सम्झो था पिया। बहरहाल हिन तरफ़ अची वियासीं त तव्हां ख़ुशनसीब आहियो जो तव्हां वटि यूट्यूब आहे, तव्हां वटि गूगल आहे। उन सां तव्हां खरे खोटे जी पहचान, सुञाणप, इल्म खे छंडे छाणे सघो था। त क्वांटम साइकोलॉजी डॉक्टर जॉन हेगलिन जंहिं हिन ते वॾो कमु कयो आहे, मां केतिरा भेरा हुनजो ज़िक्र बि कयो आहे ऐं मां हुनजी अंग्रेज़ी वारी क्लिप बि तव्हांखे ॾेखारींदुसि ईंदड़ प्रोग्राम में। मां चाहियां थो त ही के ॻाल्हियूं न आहिनि, ड्राड़ू न आहिनि। जेके सूफ़ी तव्हां ॿुधा आहिनि, जयद सूफ़ी, जिन जो तालुक़ु उन दौर सां आहे जेका 7वीं, 8वीं, 9वीं, 10वीं, 11वीं सदी, जॾहिं यूरोप वॉज़ डार्क एजिस, असां रोशन हुआसीं तसौफ़ जे ज़रिए। मज़हबनि जा ॿ हिसा। ही तसौफ़ तव्हांखे दुनिया जे हर मज़हब में मिलंदो, ईअं न आहे त रुॻो इस्लामी हवाले सां। तव्हां हा नालो हिनखे तसौफ़ ॾियो था, हुते नालो ॿियो ॾियनि था, के हिनखे वेदांत चवनि था, के हिनखे मिस्टिसिज़म चवनि था। त हाणे आहे छा, थोरी हिकिड़ी लाइन जो फ़र्क़ु ॿुधायां। हीअ मुंहिंजा साईं माण्हूअ जो मज़हब आहे जंहिंजो बुनियादु अख़लाक़, मुहबत, इश्क, रवादारी, सहप, बर्दाश्त ते आहे। ही आहे तसौफ़। हुनखे कहिड़े बि नाले सां तव्हां सॾियो। ही सॼी दुनिया जे इंसाननि खे हिकिड़ी ज़ंजीर में जकण जो नालो आहे, जेका मुहबत ऐं रवादारी, अख़लाक़, हिन में सभ खां वधीक जेका ज़रूरत आहे उहो माण्हूअ जो किरदारु आहे। ऐं मूं जीअं चयो त अॼु जी दुनिया में अफ़सोस सां चवणो थो पए त कमोडिटी करे माण्हू पंहिंजो कदु वधाइनि था। 10-12 किताब पढ़ी उन्हनि ते लेक्चर्स ॾियनि था, उहे किताब तव्हांखे ॾेखारनि था, उन्हनि जो अघु ठहे थो, पोइ उहे पंहिंजो पाण खे विकिणनि था। ही कमोडिटी आहे। मौला अली यादि थो अचे। हाणे सचा ऐं खरा माण्हू पाण फरमायूं त मूंखे अलाह जी इन विरासत ते ॾाढी ख़ुशी आहे त हुननि जाहिलनि खे दौलत ॾेई छॾी आहे, अमीर तरीन माण्हू, ऐं असांखे इल्मु ॾिनो अथसि। पर ही इल्म वारा बि घणा होॾे डुकण जी कोशिशि कनि था। यानी इल्म खे विकिणी, मां खोले चवां, इल्म खे विकिणी ऐं पंहिंजी पोज़ीशन ठाहिनि था। ही अॼु जी ॻाल्हि न आहे, जंहिं ॾींहं खां तसौफ़ आयो आहे तंहिं ॾींहं जी ॻाल्हि आहे। मंसूर खे कंहिं मारायो, सरमद खे कंहिं मारायो, इहे आलिम सॻोरा वॾा हुआ जिन पाण खे हुकूमतुनि सां साज़बाज़ विकिणी छॾियो। अॼु बि जॾहिं मां इन्हनि माण्हुनि खे ॾिसंदो आहियां त मूंखे ही मौला अली जो कोट यादि ईंदो आहे त पोइ कुझु आथत थींदो आहे। मखदूम बिलावल एॾनि वॾनि जयद दिमाग़नि खे, मुहबे वतननि खे, जेको चए पियो त मां अरगुननि खे पंहिंजे ज़मीन ते नथो ॾिसी सघां, अहिड़ा इल्ज़ाम हणी उनखे घाणे में पीड़ायो वियो। ऐं उन सचनि सूफ़ियुनि जो सरदार जेकॾहिं मां चवां, जंहिं दुनिया में इश्तराकियत खे रूशनास करायो, शाह इनायत शहीद, त ही ठा न करण वारा हुआ। तॾहिं चऊं था त तसौफ़ बज़ाते ख़ुदि हिकिड़ी बग़ावत आहे, ग़लतकारियुनि जे करे। कॾहिं कॾहिं ही ख़ामोश एहतिजाज बि थींदो आहे। अहिड़ा जेके सचा सूफ़ी हूंदा आहिनि न, उहे चुप करे, चुप जे तलवार सां बि विड़ी सघिबो आहे। बहरहाल ही तव्हां शयूं पढ़ो, तव्हांखे मज़ो ईंदो। मां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं वरजायां त जेके सही तसौफ़ रखनि था उहो आहे छा, उहा पंहिंजी कॉन्शियसनेस अंदरि जी डीप डाउन इन इनर रिसेसिस ऑफ द सोल, जेका सुप्रीम कॉन्शियसनेस आहे, जेका तव्हांजे अंदरि अलाह फूकी हुई, उते पहुचण खां पोइ इल्म जा दरिया जॾहिं खुलनि था त
त माण्हू ज़मान ऐं मकान खां अॻिते ॾिसी सघे थो। ही क्वांटम फिज़िक्स आहे जेका इक्वेशन आहे। मूं चयो त मां तव्हांखे सॼो जेतिरो थी सघंदो, पर मां हिन प्रोग्राम खे वरी हिकिड़े तमामु सुहिणे महिमान जे नज़र कंदुसि त 1,86,000 फ़ी सेकंड जी जेका रफ़्तार आहे क्वांटम फिज़िक्स में आइंस्टाइन सम्झाए थो, जेको इन तेज़ रफ़्तार, तेज़ तरीन रफ़्तार आहे, इन खां बि जेको अॻिते तेज़ निकिरी वियो उहो ज़मान ऐं मकान मां निकिरी वेंदो, उहो सूफ़ी आहे। रियल सूफ़ी जी ॻाल्हि थो कयां, जंहिं पंहिंजे पाण खे सुञातो आहे, जंहिं पंहिंजे अलाह खे सुञातो आहे। माना अर्फ़ नफ़्सूं फ़क़ति अर्फ़ रबूं वारी ॻाल्हि। उहे ज़मान मकान खे ॾिसी सघनि था, सॼी नेचर हुननि जे वस में आहे, सभु हुननि जे अॻियां वाज़े आहे। जीअं इन ते बि मां मौला अली जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई आहे त ॿिनि अची साईं खे कंफ्यूज़ करणु चाहियो, वॾो फ़िक़ही ऐं क़ुरानी मसाला खणी मौला अली खे जॾहिं लांग पिया वाराइनि घोड़े ते, वरी ॿुधो, पुछो मौला असांखे ही सवालनि जा जवाब ॾियो। चई हा बाबा। उन लांग वराइण जे दौरान ॿिन्ही खे उहे सवालनि जा जवाब ॾिनो जेके उहे सम्झनि पिया त इहे हिन जा जवाब थींदा ई न आहिनि। पोइ पुछियोसि त तव्हांखे बाबा एतिरो इल्मु कीअं आहे? मौला असांखे इहो सम्झायो। चई बाबा तव्हांजे हथ में घणियूं आङुरियूं आहिनि? चई साईं 5, ॿिनि में 10। चई पोइ इहो तो ॾिठो न, ॻणे न, पोइ इहो तो जल्दी कीअं ॿुधायो? चई साईं मूंखे ख़बर आहे न, मां छो ॾिसां, छो ॻणियां, मूंखे ख़बर आहे 10 आङुरियूं आहिनि। चई बाबा मुंहिंजे अॻियां काइनात ईअं खुलियल आहे। त हीअ आहे तसौफ़ जो बुण बुनियाद, जेको तव्हांजे अंदरि आहे, जेको मौजूदु आहे, जंहिं ताईं पहुचण जी जिन बि कई आहे। वॾा नाला जिन ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॾिसो, ताजुब मूंखे वरी इहो लॻंदो आहे त हिकिड़ो फ़ारसी आहे, हिकिड़ो यूनानी आहे, हिकिड़ो संस्कृत जो माहिर आहे, हिकिड़ो अरबी आहे, बिल्कुलु साॻियूं ॻाल्हियूं कनि था। इहो इन ॻाल्हि जो सबूत आहे त हू सच था चवनि। कबीर चयो त तू बोले जेको तूं ॻाल्हाईं थो सो किताबी आखी, किताबी आखी जेको किताब चए थो। मैं बोलूं जो देखूं आखी, मां पंहिंजे अखियुनि सां थो ॾिसां, मां उहो थो चवां, तूं किताब पढ़ी ॿुधाए थो। त हींअर साई ते वेंदासीं, उन खां पोइ वरी मिलूं था ऐं इन ॻाल्हि खे जारी रखूं था। वेलकम बैक। हाणे पंहिंजे महिमान सां मिलूं था, ॼातल सुञातल, जंहिं लाइ मां चवंदो आहियां त हाउस ऑफ नॉलेज। त उहा हिकिड़ी महबूब शख़्सियत साईं शम्सुद्दीन बुखारी साहिबु। साईं तव्हां कुर्ब तां आया, महिरबानी तव्हांजी। साईं खां पुछूं था त सूफ़ियुनि जे इल्म ते केॾा राता लॻा, लेबरनि सां केॾा वहल थिया। तव्हां बि ज़रूरु पढ़ियो हूंदो, पर साईं वटि हिकिड़ो ज़ख़ीरो आहे। इस्तंबुल में छा थियो, कुस्तनतनिया में छा थियो, हिकिड़ी भरी पई आहे त कीअं गासिबनि लाइब्रेरियूं साड़े छॾियूं, कीअं किताबनि जा कलमी नुस्ख़ा ज़ाया कया हुआ। साईं वेलकम असांजे प्रोग्राम में, तव्हां हिनखे अॻिते वठी वञो। तव्हांजी महिरबानी। बहरहाल छा आहे त जॾहिं असां इल्म जे ज़ख़ीरे खे ॾिसूं था त कमु ई हिकिड़ो ॿियो थो ॾिसण में अचे। जीअं हाथीअ जा ॾंद ॾेखारण जा हिकिड़ा, खाइण जा ॿिया, अहिड़ी तरह सां हक़ीक़ी इल्मु ॿियो आहे ऐं ज़ाहिरा इल्मु ॿियो आहे। उन हिसाब किताब जे लिहाज़ सां जॾहिं असां सूफ़िज़म ते अचूं था जी, त इल्म जी जेका शुरूआति आहे सा ड्राइंग और पेंटिंग जे लिहाज़ सां शुरू थी थिए। उनखां पोइ सच ऐं कूड़ उनखे डिफाइन ऐं रिफाइन करण जे लाइ जेको पुराणे दौर में मुफ़क्किरनि इल्मु पेश कयो, उन खे ई सूफ़िज़म चयो थो वञे। बिल्कुलु। उन्हनि मंझां हिकिड़ो हिसो इश्क सां वास्तो रखे थो, बेशक, ॿियो हिसो अकुल सां वास्तो रखे थो। जेके अकुल जा पैरोकार आहिनि से वहदतुल शुहूद जे नाले सां पुकारजनि था, जी जी, ऐं जेके इश्क जा पैरोकार आहिनि से वहदतुल वजूद जा पैरोकार कोठाइजनि था। हाणे हक़ीक़तूं जेके आहिनि
से पंहिंजे जॻह ते हक़ीक़तूं आहिनि त हक़ीक़त इश्क सां बि पूरी आहे वाह त अकुल सां बि पूरी आहे दुनिया जूं जेके बि नेमतूं आहिनि से अलाह ताला अकुल में रखियूं आहिनि पर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका सभिनी नेमतुनि खे तबाह बर्बादु करे थी छॾे उहा आहे बुज़दिली अकुल हमेशह बुज़दिल थींदो आहे ऐं इश्क में दुनिया जूं हर बुराइयूं आहिनि पर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका सभिनी बुराइयुनि खे तबाह बर्बादु करे थी छॾे उहा आहे कामयाबी ऐं इंसानियत जी साईं उन में छा आहे त जीअं इश्क खे हुकुम कबो त तव्हां बाहि में टपो ॾियो तो ॾेई विझंदो ऑर्डर इज़ ऑर्डर अकुल चवंदुसि तूं सड़ंदे उनजो बचाव कर जॾहिं ॾिनो तॾहिं त बचाव कीअं जेकॾहिं न ॾिजे हा त छाजे लाइ बचाव करे हा अहिड़ीअ तरह सां छा आहे त सच रिज़ल्ट खे कोन ॾिसंदो आहे ऐं कूड़ रिज़ल्ट खे ॾिसंदो आहे तंहिं करे कूड़ जो फ़लसफ़ो सिर्फ़ु अकुल ई पेश करे सघे थो ऐं जॾहिं इंसानु इश्क में आहे तेॾी महिल को बि डेफिनेशन कोन्हे को उन जे लाइ ॿियो अकुल वारो डेफिनेशन ॿुधाए थो त ख़लल दिमाग़ माना हज़रत इश्क हज़रत इश्क अहिड़ीअ तरह सां इश्क जा जेके पैरोकार आहिनि जी उन्हनि मंझां हिकिड़ो सेक्शन जंहिंखे इंसानियत जी परघोर चइजे या हिफ़ाज़त चइजे या उन जे लाइ कमकार चइजे जेको हुन जे नेकीअ में अचे उन खे कोठियो थो वञे सूफ़ीज़म जी साईं उन में मां सिर्फ़ु निमाज़ जी ॻाल्हि पेश थो कयां जी जी त 800 साल क़ब्ल मसीह आज़रबाईजान इलाइक़े जो हिकिड़ो शख़्स हो जंहिंजो नालो सपीद अरमिस हो सपीद माना सफ़ेद अरमिस माना प्यारो उहो पीले रंग जे उठ ते सवार थी वक़्त जे शहनशाह वटि आयो जंहिंजे करे हुनजो लक़ब पइजी वियो ज़र्द गर्द पारसीअ खां अवल उते पहलवी ॿोली ॻाल्हाई वेंदी तंहिं करे पारसीअ में उठ खे शुत्र कोठियो थो वञे ऐं पहलवी ॿोलीअ में गर्द कोठियो थो वञे ऐं पारसीअ में गर्द मिटीअ खे कोठियो थो वञे इन करे उहो लफ़्ज़ बदिलजी ज़रतश्त ज़ोरोटिस्ट ऐं यज़्द जर्द थियो हा वाह वाह फर्स्ट क्लास उहो उन खां पोइ उन वक़्त जे शहनशाह जंहिंजो नालो गश्तास पवल हो ऐं उन टाइम में ईरान जो नालो अकली में फारिस हुयो हा उन खे चई त हीअ जेके बुत आहिनि से असांजा ख़ुदा नथा थी सघनि असांजी मर्ज़ी आहे त हिन खे कारो बणायूं भूरो बणायूं लंगड़ो लूलो कहिड़ो बि बणायूं ही हक़ीक़तन मुफ़क्किरनि अल्लाह ताला जे ताक़तुनि जे रवैयनि खे अलॻि अलॻि करे सम्झाइण जी कोशिशि कई पोइ उन में जेको ब्रह्मण आहे या जेको बुतनि जो वॾो कोठाइजे थो उन हलवे मांडे जे करे हुनखे भॻवानु चई ऐं मसालो ख़राबु करे छॾियो आहे जी तंहिं करे उन वक़्त जे आलिमनि चयो त असां सरेंडर कयो तूं ई ॿुधाए हुन नालो ॾिनो इज़त जंहिंजी लफ़्ज़ी माना आहे हैरत में विझंदड़ ताक़त ग़ाइबाना ताक़त अज़ीम ताक़त ऐं इहा साॻी माना सा अरबीअ जे अलाह लफ़्ज़ जी आहे ऐं इहा साॻी माना लैटिन जे गॉड लफ़्ज़ जी माना आहे जेका इंग्लिश में इस्तेमालु थो थिए ऐं इहा साॻी माना संस्कृत जे ओम लफ़्ज़ जी माना आहे तंहिं करे हुन चयो त तव्हां उनजो नालो वठो नाम इज़त उहो नाम इज़त लफ़्ज़ बदिलजी ॿी सूरत थी वियसि निमा इज़त पोइ टीं सूरत थी वियसि निमाज़ उन ॿिनि ख़ुदाइनि खे जनमु ॾिनो हिकिड़ो आहोरमन ऐं ॿियो मज़दा यानी नेकीअ जो ख़ुदा ऐं बदीअ जो ख़ुदा इस्लाम हुन में तरमीम कई त नेकीअ जे ख़ुदा जो नालो रहमान रखी ऐं बदीअ जे ख़ुदा जो नालो शैतान रखी या ॿियनि लफ़्ज़नि में त शैतान खे इस्लाम खां अवल बदीअ जो ख़ुदा बि कोठियो वेंदो हो जी उन खां पोइ हज़रत मौला अली मुश्किल कुशा खां पुछो वियो उन चयो त मां राज़ी आहियां अलाह ताला जे विरासत ते जंहिं मूंखे इल्म जे दौलत सां नवाज़ियो आहे ऐं जाहिलनि खे माल मिल्कियत ॾिनो अथई जी माल मिल्कियत खे जेतिरो तव्हां ख़र्चु कंदव ओतिरो खुटंदी ऐं इल्म खे जेतिरो तव्हां ख़र्चु कंदव ओतिरो वधंदो ऐं माल मिल्कियत जी हिफ़ाज़त लाइ तव्हांखे कूड़ खां कमु वठिणो पवंदो न त तव्हांजी जान बि क़तलु थी सघे थी ऐं इल्म खे हिफ़ाज़त जी ज़रूरत न आहे उल्टो हू तव्हांजी हिफ़ाज़त करे थो तंहिं करे चई त दौलत वई त कुझु न वियो तंदुरुस्ती वई त
कुझु वियो, अख़लाक वियो त सभु कुझु वियो। सभु कुझु वियो बेशक। इन जुमिले खे 16वीं सदीअ जे आख़िर में 17वीं सदीअ जी शुरूआत में लंडन जे एबे वारे इलाइक़े में विलियम शेक्सपियर जेम्स अवल जे दौर में अंग्रेज़ी में तर्जुमो कयो त वेल्थ लास्ट, नथिंग लास्ट, हेल्थ लास्ट, समथिंग लास्ट, कैरेक्टर लास्ट, एवरीथिंग लास्ट। अंग्रेज़नि जे दौर में हर हाई स्कूल जे गेट ते इहे लफ़्ज़ लिखियल हूंदा त कैरेक्टर यानी अख़लाक सो ॿिनि क़िस्मनि जो आहे, नेक अख़लाक ऐं बद अख़लाक। नेकी जी इंतिहा रहमान आहे ऐं बदीअ जी इंतिहा शैतान आहे। ॿई असांजे अंदर में वेठा आहिनि। पोइ असांजी मर्ज़ी आहे त शैतान ऐं चैला थियूं ऐं रहमान ऐं चैला थियूं। रहमान त असांखे सॾे रहियो आहे, वञूंसि कोन था। शैतान वटि टाइम कोन्हे, मसरूफ़ ॾाढो वञी था। पहिरें पहुस शैतानगिरी सेखार, पोइ जॾहिं शैतानगिरी जे चकर में अचूं था तॾहिं चवंदो भाउ शैतान पकड़ा असांजो को ॾोहो आहे। को माण्हू ज़हर जे ॿुड़ीअ ते वेही ज़हर खे चखंदो बि कोन, ज़हर छा कंदो। इन करे इंसानु बज़ाते ख़ुदि शैतान बि पाण आहे त रहमान बि पाण आहे, ॿियो को कोन्हे को। बिल्कुलु। ऐं उन खां पोइ जेॾी महिल साइंसी दुनिया में असां वञूं था त सैयद सुलेमान नदवी उन हिकिड़ो किताबु लिखियो आहे त हिंद के अरब पर एहसानात। उन में बि इहो ई आहे त मैथमेटिक्स जेका आहे सा हिक खां वठी 20 ताईं सिर्फ़ु अरब ॼाणंदा हुआ ऐं मथे कोन ॼाणंदा हुआ। तंहिं करे हिते 100,000 लखनि किरोड़नि में हूंदी हुई उहा मैथमेटिक हितां ई सिखिया। ऐं उन खां पोइ हितां जे इल्म खे अरबी में कन्वर्ट कयो वियो, जंहिंमें जे साइंसदान ऐं हकीम मशहूरु थिया, जंहिंमें जाबिर बिन हयान मशहूरु आहे ऐं उहो सॼी दुनिया में सभिनी क़ौमुनि में मशहूरु आहे। जॾहिं त हू मुअतज़िला फ़िरक़े अहल तशय्युत सां वास्तो रखंदो हो, जेके अली अलाह करे तस्लीम कंदा आहिनि। जॾहिं इन्हीअ खे असां ॾिठोसीं त अलाह ताला जा जेके सिफ़ाती नाला आहिनि उन में अली बि अलाह आहे, अलाह जो नालो आहे, इन करे अली अलाह बराबरि आहे। पर जेको अली इंसानु आहे उहो अलाह न आहे। ऐं यहया पैगम्बर आहे त यहया अलाह ताला जो सिफ़ाती नालो आहे, तंहिं करे यहया अलाह बराबरि आहे। पर यहया जेको इंसानु आहे सो अलाह न आहे। अहिड़ीअ तरह सां हकीम अलाह ताला जो सिफ़ाती नालो आहे, तंहिं करे हकीम अलाह बराबरि आहे। पर हकीम जेको इंसानु आहे सो अलाह न आहे। त ज़्यादा सम्झ ज़्यादा मोचड़ा, घटि सम्झ घटि मोचड़ा, का सम्झ कान मोचड़ो बि कोन। अहिड़ीअ तरह सां छा आहे त नज़रियात जेके से अलॻि अलॻि अचनि था। ऐं उन खां पोइ इहो बि ॾिसण में अचे थो त जेको माण्हू हक़ीक़त ऐं सच खे सम्झण जी कोशिशि कंदो त ईंदो, पर जेको माण्हू सम्झ जी कोशिशि ई कोन कंदो त छा कजे। अहिड़ीअ तरह सां छा आहे त इंसाननि जे लिहाज़ सां सो सूफ़िज़म ई पहिरियों नज़रियो आहे इल्म ऐं सिखण जो, जेको चए थो त इंसानु जेकॾहिं कंहिं ॿिए इंसान जी ख़िदमत या दिलजोई करे थो त उनखे हद खां वधीक फ़ाइदो मिले थो। जहिड़ीअ तरह सां ख़ुदि शेख सादी शिराज़ीअ जा बि लफ़्ज़ आहिनि त दिल बदस्त आवर्द के हज अकबरिस्त, यानी जेको माण्हू कंहिंजी दिलि जोई करे थो उहो हज अकबरीअ खां बि वधीक हस्ती रखे थो। सो इंसानियत जी ख़िदमत करणु ऐं इंसानियत जे इल्म खे सम्झणु उहो ई सूफ़िज़म आहे, जंहिंखे साइंसी लिहाज़ सां सो इहो ॿुधायो थो वञे त नफ़्सियात जेका आहे साइकोलॉजी सां ख़ुदि सूफ़िज़म जो हिकिड़ो हिसो आहे। जी, वीर जो बुनियाद आहे। तव्हांजी ॻाल्हि खे मां थोरो अॻिते वधायां, अॼु जे दुनिया सां शाह लतीफ़ सां ॻंढियां। जेका तव्हां ॻाल्हि कई, ख़िदमत कर ख़ल्क़ जी पां दुगीचीअ में पाए। ख़िदमत कर ख़ल्क़ जी पां दुगीचीअ में पाए। अदियूं अब्दुल लतीफ़ चए उहा ई आहे। हू किथे आहे? हू हिते ई माण्हुनि में अथव, माण्हुनि में अथव, हू माण्हुनि में अथव। इन करे इस्लाम में हुकूकुल उबाद जी वधीक शान आहे, उनजे फ़ौक़ियत ॾिनल आहे। त तव्हां अलाह खे माण्हुनि में ॾिसो न, जेॾां कयां परख तेॾां साहिब साम्हूं। त इहा ॻाल्हि तव्हां जेका कई इहा बिल्कुलु तसौफ़ जी बुनियाद हितां आहे। मूं चयो त इंसानियत जो मज़हब आहे, इंसानियत लाइ प्यार ऐं इश्क जो मज़हब आहे। इश्क जो मज़हब आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं ताक़त जा मुज़ाहिरा कया विया तॾहिं इमाम जाफ़र सादिक जे दौर में हिकिड़े शख़्स इमाम जाफ़र सादिक खे चयो त हू वुज़ू सारे रहियो हो, त चयईं त पहिरीं त मूंखे अलाह ताला ॾेखार त हू ॻाढ़ो आहे, पीलो आहे, नीरो आहे, कहिड़ो आहे। जॾहिं हू तव्हां ॾिसी नथा सघो, ॾेखारे नथा सघो त उनखे मञो छो था। उन खां पोइ ॿिए नंबर में त जेकॾहिं तव्हां हुनखे मञो बि था
त उन्हनि जा ई लफ़्ज़ आहिनि त कख पन बि मुंहिंजे हुकुम खां सवाइ नथो चुरे। जी तंहिं करे जेको असां कमु कयूं था पोइ गुनाह हुजे सवाबु हुजे अलाह थो कराए। 3 नंबर में त शैतान बि आहे बाहि ऐं दोज़ख बि आहे बाहि, सो बाहि खे छा कंदी? हा चई बाबा मां वुज़ू सारे निमाज़ पढ़ी ऐं पोइ तव्हांखे सुवालनि जा जवाब ॾियां थो। जीअं न मूंखे हिते तड़े खड़े जवाबु ॾे। त जेको हुनखे कवणो हो उहो ठका खणी मग़ज़ में कराईं त भाड़ पइजी वियुसि। उनखां पोइ हू वक़्त जे बादशाह वटि जेको हारून रशीद हो उनखे हुनखे घुरायो। चई बाबा हीअ रड़ियूं पियो थो करे, तो खामखा बिना ॾोह जे छो हुनखे धको? चई साईं संदसि लफ़्ज़ आहिनि। पहिरीं ॻाल्हि त जंहिं सूर जे लाइ हीअ रड़ियूं थो करे उहो सूर मूंखे ॾेखारे न, भरी दुनिया में मां ख़ुदा ॾेखारियांसि। वाह तव्हां हिनखे पहिरें सुवाल जो जवाबु ॾिनो, हाणे थोरो साही था थी चऊं। उनखां पोइ ॿिए नंबर में त हीअ मूंखे अलाह चवरायो तॾहिं हयोमांसि, फ़ैसिलो छाजो? 3 नंबर में त पाण बि मिटी ऐं कौर बि आहे मिटी, त मिटीअ सां कहिड़ी तादी कई? हाणे जवाबु पाण ॼाणे। त हींअर साई ते वेंदासीं, थोरी देरि इंतज़ारु कयो। वेलकम बैक। साईं तां वापसी कईसीं। साईं बुखारी साहिबु जेको पंहिंजे वजूद में घण तरफ़ी शख़्सियत आहे, वकालत बि कई अथसि, होम्योपैथी बि। साईं लाइब्रेरी रहियो आहे, सिंध यूनिवर्सिटी में लाइब्रेरियन रहियो आहे बिना उजूरे जे। सो ऐं इल्म जो दरिया आहे। त हाणे ॿुधूं था साईं खां ॻाल्हियूं ॾाढियूं ज़बरदस्त। जी साईं जारी रखो। हा त हाणे जॾहिं असां इल्म खे ॾिसूं था त इल्म में असां जेका बि लिख पढ़ कयूं था इहा इंसानी लिख पढ़ आहे। हक़ीक़ी इल्मु जेको सो काइनात आहे। पोइ काइनात जी जेका जेका शइ आहे असली सा उहा निशानी आहे, उहो निशाननि जे ज़रिए बंदे खे पढ़णी आहे। उन्हनि में जेके बि मज़हब जा किताब आहिनि उहे ॿुधाइनि था त मज़हब छा आहे, ख़ुदाई छा आहे, इंसानियत छा आहे ऐं इंसानियत ते कीअं माण्हू हले। जी उन्हनि मंझां इस्लामी नज़रियात मुताबिक़ जेकी कलामला शरीफ़ तयारु थिया हज़रत उस्मान गनी जे दौर में, त जॾहिं हुनखे शहीद कयो वियो त उहो साॻियो कलामला शरीफ़ तोप कापी अजाइब घर इस्तंबुल तुर्कस्तान में अॼु बि मौजूदु आहे। अहिड़ीअ तरह सां जॾहिं असां साइंस खे ॾिसूं था त साइंस जो दारोमदार अकुल सां आहे ऐं अक़ीदे जो वास्तो इश्क सां आहे। ऐं कलामला शरीफ़ में ॿई शयूं आहिनि, अक़ीदो बि आहे, अकुल बि आहे। तंहिं करे अक़ीदे जो वास्तो जॾहिं इश्क सां आहे त मां सिर्फ़ु हिकिड़ी सूरत ॿुधायां थो, अबाबील सूरत। त उन में छाहे त अबरहा काफ़र जे हथनि जे मथां जॾहिं अबाबील पखियुनि पथरियूं केरायूं तेॾी महिल हू ओलड़ गाह जहिड़ा थी विया। ऐं इटलीअ जे पिसा नाले शहर जेको रोम खां तक़रीबन 50 मील उत्तर तरफ़ आहे समुंड जे किनारे ते, उहो ज़िलज़िले जे करे उतां जो पिसा जो मीनारो सो थोरो लेटियल आहे। उन्हीअ ते सर आइज़क न्यूटन 17वीं सदी ईस्वीअ में पथरियूं केराए कशश शकल जो उसूल दरियाफ़्त कयो, ग्रेविटेशन ऑफ द अर्थ। त उन में पहिरें सेकंड में सो 32 फुटनि जे हिसाब सां पथरी किरे थी, ॿिए सेकंड में 64 फुट जे रफ़्तार सां, टे सेकंड में 96 फुट जे रफ़्तार सां। पोइ का बि पथरी जेकॾहिं हेठि किरंदे किरंदे मिंट या 2 मिंटनि जो कमु करे थी त उहो बमनि जो कमु करे थी, जंहिं ते बॉम्बिंग जो उसूल दरियाफ़्त कयो वियो आहे। त अॻ में कलामला शरीफ़ जी इहा सूरत सा अक़ीदे जे तौर ते मञी वेंदी हुई, हाणे उनखे अकुल बि तस्लीम करे थो। तंहिं करे अकुल ऐं इश्क जे
मेलाप वारी जेका बि शइ आहे उन खे हक़ीक़त कोठियो थो वञे। तंहिं करे कलामनाथ शरीफ़ हक़ीक़तुनि जो किताबु आहे। उन में इहो बि आहे त हीअ अकुल वारनि जे लाइ आयतूं आहिनि, ए बंदा तव्हां ईअं गुमसुम थी छो था वञो ऐं हिन ते गौर छो नथा कयो। अहिड़ीअ तरह सां छा आहे त दुनिया जा ॿिया बि किताब आहिनि, जीअं हिंदुनि जा 4 किताब आहिनि, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद ऐं सामवेद। उन्हनि में बि इहे ई शयूं आहिनि त अलाह ताला बाबति ॿुधाइनि था त ही सिर्फ़ु ताक़त आहे जंहिंखे को बि माण्हू न ॾिसी सघे थो, न ॿियो कुझु करे सघे थो, पर उन जे कारनामनि यानी एक्शन्स ते अलाह खे सम्झी सघिजे थो। ऐं इहा साॻी माना कुलवरानी आहे त हीअ न कंहिं मंझां ॼाओ आहे, न कंहिं को हिन मंझां ॼमंदो, ऐं हीअ हिकिड़े क़िस्म जी ताक़त आहे। तंहिं करे हैरत में विझंदड़ ताक़त उनखे ई अलाह ताला कोठियो थो वञे। ऐं उन हिसाब किताब जे लिहाज़ सां छा आहे त इहे सिम्बॉलिक शयूं उहे मुफ़क्किरनि ॿुधायूं त कहिड़ीअ तरह सां असां ताक़त खे सम्झूं। त उन ते सॼी फिज़िक्स आहे त मादे जी पहिरियों हिसो फिज़िक्स जो सो आहे जनरल फिज़िक्स, ॿियो हिसो आहे मैकेनिक्स यानी बल विद्या या ताक़त जी दुनिया। उन में जे आहे बीरम ऐं पुलिस यानी फिरनियूं घंभवण, ऐं उन खां पोइ उन जे लाइ टेकल आहे रॉड्स, जंहिंजे करे बहितरीनु क़िस्म सो साइकिल आहे मैकेनिज़म जो। तंहिंखां पोइ आहे हीट, हीट खां पोइ लाइट आहे, लाइट खां पोइ वरी आवाज़ु आहे जंहिंमें जे गोड़ ऐं सुर ॿुधायो थो वञे। तंहिंखां पोइ मैग्नेटिज़म आहे, मक़नातीसियत आहे। एसि ताईं जाबिर बिन हयान ॿुधायो। हाणे सो उन में इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक्स ऐं स्पेस फिज़िक्स शामिलु कई वई आहे। त उन में बि छा आहे त जॉर्ज एडिसन उन DC करंट शुरू कयो जेको बैटरी वारो आहे, ऐं निकोला टेस्ला उन AC करंट शुरू कयो जंहिंजे करे सॼी हीअ मीडिया हुन ते बिजलीअ ते हले थी। ऐं हींअर असां बि उन मीडिया ते हलूं था जंहिंजे लाइ आइंस्टाइन जेके उसूल पेश कया रोशनी जे रफ़्तार जा, त 1,86,000 मील फ़ी सेकंड में रोशनीअ जो किरणो सो सफ़र करे थो। अहिड़ीअ तरह सां 40 नूरी साल असां खां कुतुब सितारो परे आहे। जेकॾहिं अॼु हू रोशनी विञाए विझे त हू 40 नूरी साल 40 सालनि खां पोइ असां वटि ई गुम थींदी। त अहिड़ीअ तरह सां केतिरा अहिड़ा सितारा आहिनि जंहिंजी रोशनी असां वटि पहुती कान्हे का, ऐं जॾहिं पहुचे थी तेॾी महिल चऊं था त हीउ नओं सितारो पैदा थियो। ऐं केतिरा सो पंहिंजो वजूद विञाए वेठा आहिनि पर उन्हनि खे असां रोशन ॾिसूं था। अहिड़ीअ तरह सां छा आहे त जॾहिं असां इन स्पेस में वञूं था तॾहिं सिर्फ़ु पुराणे दौर में बि सिर्फ़ु सूफ़ीज़म वारा ई हुआ जंहिं स्पेस खे डिफाइन करण जी कोशिशि कई। ऐं उन्हनि में मौलाना साहब से हुकूमतुनि जे सरबराहनि सां मिली उन्हनि खे फांसियुनि ते चाढ़े छॾियो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हिते जो जेको पुराणो साइंसदान आहे जंहिंजो नालो सुधानत आहे, उहो सुधानत 600 साल क़ब्ल मसीह जो हुयो। ऐं उन टाइम में सुशरत समेता नाले हिकिड़ो वैदराज हो जेको उन टाइम में ऑपरेशन कंदो हो। ऐं उन जे किताब खे अरबी में जॾहिं तर्जुमो कयो वियो तेॾी महिल उन जो नालो सुसरू रखियो वियो। वरी जेॾी महिल जेम्स अवल जे दौर में हुनखे तर्जुमो कयो वियो तेॾी महिल उन जो नालो ब्रिटिश फार्माकोपिया ऐं सर्जरी जो नालो रखियो वियो। अहिड़ीअ तरह सां ई जेको असांजे ई तरफ़ खां इल्मु वियल आहे, मगर छा आहे त हींअर असां उन रोशन वारे हिसे खे छा चई सघूं। उन करे उन रोशनीअ जे किरणनि खे अॼु मुंहिंजे जज़्बे चयो त कुझु ज़ाहिर कयां, सो मूं ज़ाहिर कयो। तमामु सुठो, तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां। हाणे जेके ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, प्री से पसन ॿई जिन ॿूटियूं, जीअं साईं त्या ॻाल्हि ॿुधियूं त हीअ अखि जेका आहे सा जेको ॾिसे थी उहो कूड़ आहे। मां ईअं खणी चवां, हिकिड़ो लेसन BSc में पढ़ाईंदा हुआसीं, जायंट आहे, हिकिड़ी वॾी जेका सो
अमेरिका में जेका असांखे हज़ारे साल पहिरें जा सितारा दूरबीनी नसब ते जंहिंखे जायंट आहे ॾेखारनि था, उन में तव्हां ॾिसंदव त जेके सितारा तव्हांखे नज़र अचनि था जेके हज़ारनि किलोमीटर्स ते परे आहिनि उहे बि ख़तमु थी चुका आहिनि, पर तव्हांखे रोशन नज़र अचनि था, जेका साई ॻाल्हि तव्हां सां कई। त मूं जीअं चयो त इहे सभु शयूं सूफ़ी ॾिसी चुका आहिनि। त अंधो थी पसेज मुशाहिदो महबूब जो, त पिरीं से पसंद ॿई जिन ॿूटियूं, आँख नाक कान बंद कराओ, ये कबीर तो पढ़ा जी। मौलाना रोम, गोश बंद, चशम बंद व लब बंद, घर ना बीनी। हाणे तव्हांखे चए थो जेकॾहिं अंदरि तव्हांखे उहा रोशनी एनर्जी जंहिंखे साईं डिफाइन कयो, जंहिंखे तव्हां नाला ॾेई ऐं जहान में झगड़ो ऐं विरासत थिए थी, तव्हांखे नज़र न त मींहुं बखन मुंहिंजे मथां तूं खिल जी, त अंदरि तव्हांजे सभु कुझु मौजूदु आहे। हाणे उहो तॾहिं ख़बर पवंदो हिननि अखियुनि सां न जी, पर अंदरि जे अखियुनि सां ही इल्म जो उहो रस्तो आहे। ऐं जीअं मूं चयो त उहो न रफ़्तार सां 1,86,000 जेका रफ़्तार आहे रोशनी जी, उन खां बि जेके सूफ़ी अंदरि खे पाण खे सुञाणे, अलाह खे सुञाणे चओ भली, हालांकि असां सिर्फ़ु उन लाइट जी ऐं शब्द जी आवाज़ जी ॻाल्हि कंदासीं, जंहिंखे पसी हू काइनात जी इल्म खे सुञाणनि था, हू इन्हनि निशानियुनि खे सुञाणनि था, जिन खे साईं तव्हांखे तमामु सुठे नमूने में ॿुधायो, जो मूंखे हाणे ॻाल्हि कंदे ॾाढी आसानी थिए थी पई। त तव्हां उहे सभु नज़ारा ॾिसी ही जेके आयतूं आहिनि, जेके निशानियूं आहिनि, उन्हनि खे तव्हां सम्झी सघो था ऐं सम्झी उन ख़ालिक जे अॻियां सिर नगूं थियो था त हू क़ादिर मुतलिक आहे। ऐं तसौफ़ जॾहिं इन राज़ खे पाए थो त हू पाण खे कुझु नथो सम्झे। मूं जॾहिं चयो त एॾी ताक़त सां आशना थियनि था त हू पंहिंजी मर्ज़ी, हाणे सूफ़ीज़म जो हासिलु छा आहे, पंहिंजी मर्ज़ी हमेशह सरेंडर कजे थी डिवाइन विल जे अॻियां, इलाही मसीहत जे अॻियां। ही पहिरियों कमु आहे, जंहिंजे करे सूफ़ी में निवड़त हूंदी आहे, न्याज़ हूंदो आहे। छा लाइ? त हू उन हस्ती खे सुञाणे थो, ॼाणे थो, उन ताक़त खे, उन काइनाती शक्ति खे, यूनिवर्सल एनर्जी, परम आत्मा खे सम्झे थो त हुन वटि अंदरि में उहा निमाणाई हूंदी दुनिया जे हक़ीक़त खां आशना आहे। ऐं सूफ़ी इहा ई ॻाल्हि सेखारे थो त छा आहे दुनिया जी हक़ीक़त? जा भूं पेरे मुंहुं सा भूं मथे सजणे, धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं, ॾींहं मिड़ेई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। त हिन शयुनि खे पाण खे पढ़ो, असली ॻाल्हि इहा आहे, पंहिंजे इल्म खे, किताबी इल्म खे न, पाण खे पढ़णु सिखूं। अॼोको प्रोग्राम ख़तमु थो थिए। साईं तव्हांजा कुर्ब तव्हां आया, ईंदड़ हफ़्ते वरी गॾिबासीं। हक़ मौजूद सदा मौजूद।